अस्सलाम वालेकुम दा साईं वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? अल्लाह न साईं ॻोठ वरिया मुदो छा मसलो थियो आहे? साईं ॿिनि ज़मीन ते कंहिंसां? साईं सिकंदर उदे तां जी जेको आहे असांजे ॿनी दफ़ा कया न असांजा खाता आहिनि उन ते जेको आहे त माना घिरिया आहिनि असां सां असांजे घरनि में जेको थिए थो असांखे माइनि खे ऐं ॿियो जेको आहे त 12 ॼणा आहिनि माना। कहिड़ा कहिड़ा हुया कुझु नालो ॿुधायो। अब पहिरियों त वॾो सिकंदर ख़ान हूंदो, ॿियो ॿ हुनजा पुट नादर फरीद ऐं नबन वॾो भाउ नंढो वसायो अलाह वसायो ऐं गौस बख्श ऐं गुल मोहम्मद ऐं नाहिद साईं इहे घणा सभु ज़ख़्मी थिया हिन महिल तव्हांजा? 3 उन नाला उहे मोहम्मद आमिर ऐं मुनीर अहमद ऐं अब्दुल हकीम। हिन महिल जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जी हालति कीअं आहे? हिनमहिल पिया आहिनि हिते आमसाम था पाण ॾिसण वारा बेहोश लॻा पिया आहिनि ॻाल्हाइण ॿोलाइण कोन था फटियुनि हाल जतां बिल्कुलु मां डॉक्टर सां बि ॻाल्हायो आहे, ॿिनि खे त हू रेफर था कनि लाड़काणे, हिकिड़े जी हिते ई ट्रीटमेंट थी वेंदी। चवणु चाहींदव तव्हां? साईं चवणु इहो चाहियूं त पहिरियों असां हिननि सां ॻाल्हायोसीं बाबा जहिड़ो चङो न आहे तव्हां भले चङे नमूने ॾे हलो किथे बि हलो तव्हां फ़ैसिलो कयो, अगरि असां ग़लति आहियूं असां ॾाढो टूड़ो भरे ॾियूं हिन न उहा बि न कई अॼु का करे असांजे घरनि ते अची असां सां विड़ी असांजी इहा हालति छोकिरनि जी कई अथऊं। हालात थियण खां कहिड़ी अपील कंदव? हालात इहा ई अपील कंदासीं बाबा असांजो जेको हक़ु आहे असांखे पंहिंजो हक़ु मिले, न यादि असां कंहिंसां कयूं न कंदासीं न ई असांखे जहिड़े जो शौक़ु आहे। रखे